रुस्तम भरसां जतोई हिमर तकरार तां स्कूल ते हथियारबंदनि जो हमिलो, 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ बोरडे सिठार में हाई स्कूल ते हथियारबंदनि जे हमले में अब्दुल रज़ाक मर, जमील अहमद मर ऐं सोबत जतोई मारिजी विया। धुरनि में छिकताण बरक़रार, हिक ॿिए ते जदीद हथियारनि सां फायरिंग, इलाइक़े में ॾका। मर धुर इल्ज़ाम हयो आहे त जतोई धुर जे हथियारबंदनि स्कूल ते हमिलो करे क्लार्क न्याज़ मर खे अगवा करण जी कोशिशि कई। मक़तूल सोबत जतोई जे भाउ गुलाम अली जो चवणु आहे त जहिड़ो सहद करानी जतोई ऐं मर धुरनि विच में हलंदड़ आहे। असांजो पाड़ो हिराणी जतोई आहे। मुंहिंजे बेगुनाह वाटाड़ू भाउ सोबत खे क़तलु कयो वियो आहे। कंदकोट भरिसां चाचो ऐं भाइटियो गोलियूं हणी क़तलु। सी सेक्शन थाणे जे जाम वाही वटि इंडस हाईवे ते कार सवार हथियारबंदनि गोलियूं हणी पुलिस एहलकार अरबेलो बंगवार ऐं संदसि भाइटे गुलहसन बंगवार खे क़तलु करे छॾियो। रिटायर्ड पुलिस एहलकार अली बख्श बंगवार ज़ख़्मी थी पियो। लाश अस्पताल मुंतक़िल, ज़ख़्मी ॻणती जोगी हालत में सखर मुंतक़िल। पुलिस मूजिबि वाक़ियो डोमकी ऐं बंगवार धुरनि में हलंदड़ तकरार तां पेश आयो। ॾुआरी बबी बंगवार जे पुलिस मुक़ाबले में मारजण बादि मुख़बरी जे मामले तां धुरनि में तकरार शुरू थियो हो। धुरनि में हलंदड़ तकरार तां हिन वक़्त ताईं औरत समेत 9 ॼणा क़तलु थी चुका आहिनि। डिगड़ी भरिसां रोड हादसे में 2 औरतुनि समेत 3 ॼणा फौत, हिक औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। टंडे गुलाम अली रोड ते तेज़ रफ़्तार टालर ऐं रोलर रिक्शा विच में टकर थी पियो। टंडो मोहम्मद खान जे 12 स्टाफ वासी विक्रम पुट हुमेरो कोहली, रतनी ज़ाल ॾियाराम कोहली ऐं शिवनी ज़ाल राजू कोहली चिबाड़ जी फौत। गिनी ज़ाल मघन कोहली, हुमेरू विनेश ऐं राजेश कोहली ज़ख़्मी थी पिया। लाश ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मलिर जे इलाइक़े गुलशन हदीद में घर मां धाड़ो, मज़ाहिमत ते घर धणी क़तलु। 6 खां वधीक हथियारबंदनि घर में दाख़िल थी 3 कलाकनि ताईं घर भातियुनि खे यरगमाल बणाए तशदद कयो। पुलिस मूजिबि तशदद में ज़ख़्मी थियल घर धणी राव जावेद ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम ॾेई छॾियो। जवाबदार घर मां रोक रक़म, प्लाट जा फाइल ऐं क़ीमती सामान खणी फ़रार। पुलिस शक जे बुनियाद ते सोसाइटी जे सिक्योरिटी गार्ड खे हिरासत में वठी जांच शुरू करे छॾी। कंदरा भरिसां ॾाची ते तशदद जो 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। सालेपट वासी गुलाम मुस्तफ़ा चंबाणी जी फ़रियाद ते कंदरा थाणे ते केस दाख़िल कयो वियो। रसूल बख्श शेख, कुर्बान ब्रोही ऐं मलिक उमर जवाबदार तौरु नामज़द। फ़रियादी एफआईआर में जणायो आहे त जवाबदारनि फ़सुल में घेण ते ॾाचीअ खे ट्रैक्टर ट्राली सां ॿधी गिलियो। ॾाची खे मुंहं में ॾंडा हया विया, कुहाड़ियूं हणी जंग भॻी वई। पुलिस जवाबदार कुर्बान ब्रोही खे गिरफ़्तार करे वरितो। रसूल बख्श शेख ऐं मलिक उमर गिरफ़्तार न थी सघिया। वॾे वज़ीर नोटिस वठंदे ॾाची जो इलाज कराइण जी हिदायत कई। वॾे वज़ीर चयो त बेज़बान जानवर सां अहिड़ो सलूक बर्दाश्त न कयो वेंदो। मुल्तान भरिसां जलालपुर पीरवाला में मोटरवे M5 जो हिकु ॿियो हिसो बोर्ड जे वकिरे में लुड़ी वियो। सखर ऐं मुल्तान ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे मुतबदल रस्तो अख़्तियार करण जूं हिदायतूं जारी। चीफ पुलिस ऑफिसर मुल्तान मूजिबि मोटरवे M5 जो हिसो घारो पवण सबबि लुड़ी वियो। मुल्तान खां जानगढ़ ताईं मोटरवे M5 8 ॾींहंनि खां बंदि। तर्जुमान मोटरवे पुलिस जो चवणु आहे त मोटरवे M5 बोर्ड सबबि बंदि आहे। मुल्तान खां सखर ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर मुतबदल रस्ते ते सफ़र करे सघनि था। ट्रैफ़िक शाह शम्स इंटरचेंज खां क़ौमी शाहरा तरफ़ वञी सघे थी। ऊज शरीफ़ इंटरचेंज खां ॿीहर मोटरवे ते सफ़र करे सघिजे थो। गुडू ऐं सखर ब्राजिस वटि पाणी वकिरनि में मुसलसल लाद जो सिलसिलो जारी। कोटड़ी ब्राज वटि वाद रिकॉर्ड। गुडू वटि मथां वकिरो घटिजी 3,19,180 क्यूसेक थी वियो। हेठां वकिरो 2,90,819 क्यूसेक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि नंढी बोट डिक्लेयर। सखर बैराज वटि विचोले दर्जे जी बोट बरक़रार। मथां वकिरो 4,20,470 क्यूसेक, हेठां वकिरो 3,67,090 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि वकिरनि में वाद बाद मथां वकिरो 3,41,595 ऐं हेठां वकिरो 3,19,690 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कंडियारो भरिसां बकरी ॻोठ खे ॾिनल ज़मींदारी बंदि टुटण सबबि ॻोठ पीर मेहदी शाह पाणी हेठि अची वियो। रवासी लॾ पलाण करण ते मजबूर। पाणी तेज़ी सां दरगाह पीर मेहदी शाह बकरी ऐं ॿियनि ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। मेड़ तालुके जे UC 9 ॻोठ में ज़मींदारी बंदि टुटण सबबि 30 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। फ़सुल लुड़ी विया। पाणी अस्पताल अंदरि दाख़िल मुतासिरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया मदद नाहे कई। रुगो फोटो सेशन लाइ ॿेड़ियूं बीहारी वियूं आहिनि। पंहिंजी मदद पाण ते लॾ पलाण करण ते मजबूर आहियूं। सेवण जे UC टल्टी, बुंबा ऐं UC चना जा 30 ॻोठ पाणी हेठि अची विया। LS बंद ते पाणी जो दबाव वधी वियो। इंतिज़ामिया तरफ़ां ॿेड़ियूं न मिलण करे ॻोठाणनि खे पके तरफ़ अचण में ॾुखियायूं। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे पगदार पुट मीर मुर्ज़ा भुट्टो जी 29वीं वरसी मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए भेटा पेश। मीर मुर्ज़ा भुट्टो खे 20 सेप्टेम्बर 1996 ईस्वी ते कराची जे 70 क्लिफ्टन वारे इलाइक़े में साथियुनि समेत गोलियूं हणी शहीद कयो वियो हो।
नवदरो हाउस ऐं गरीब खुदाबख्श भुट्टो में तकरीबूं कोठायूं वयूं। मेड़ में भी तकरीब कोठाए भेटा पेश कई वई। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जारी कयल पंहिंजे पैगाम में चयो आहे त मीर मुर्ज़ा भुट्टो जी ज़रूरत ऐं क़ुर्बानी अवाम कॾहिं बि न विसारे सघंदो। मीर मुर्ज़ा भुट्टो खे हिक साज़िश तहत शहीद कयो वियो। एशिया कप जो सुपर 4 मरहलो अॼु खां शुरू। श्रीलंका ऐं बांग्लादेश जूं टीमूं दुबई जे मैदान ते मौॾ उटकाईंदियूं। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि शाम 7:30 ते शुरू थींदी। सुभाणे पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं ॿीहर आम्हूं साम्हूं थींदियूं। ग्रुप मैच में भारत पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई।